सिद्धि समाज युवा संगठन द्वारा सिद्धि समाज जे दूल्हा जलती बाबा जी की पीरे चनी खजू अतबदी बाहु बदी जो शीश निवाई गजू सुता जो साली चंगो लाने रंगू मैं नदी संजा रंग जो बज संजा मानो का बोल मनाल ओ लाल को राजन राजन पई कया मुझो राजन के लिए कुंड मां बारती लकड़ियों राजन बारे कुंड अने मुंह में केरी हुंड जो लिखो रे लाट में बोल मरला आयो लाल करो तेरा ही सदाई शाउगा सबनी बात ये थे स्टेज पे समाज युवा संगठन तरफा ता सबनी सहयोगी जो वरी हिकु दफ़ो धन्यवाद अदा कयां थो। असांजे अॻियां जे आयोजननि में बि अहिड़े न अहिड़े नमूने असांखे सहयोग ऐं सपोर्ट ॾींदा रहंदा जीअं असांखे हिमथ मिलंदी रहे ऐं असां कार्यक्रमनि खे अॻियां वधाईंदा रहूं। हींअर असांजी सॼी टीम BSS YS सॼी टीम हींअर स्टेज ते हाज़िर आहे। सभु अची वञनि मथे, भरत भाई मथे अची वञो। हा भरत भाई चैंपियन आहिनि भाई, चैंपियन टीम सां गॾु अचनि। ए भरत भाई तव्हां हिन पासे अचो, हिन पासे। चैंपियन टीम आहे छो चुप छो थी आहे? ओमकार मोबाइल। इन जा स्पॉन्सर भी गॾु अची वञनि। बंटी भाई उहो बि असांजा मेंबर ई आहिनि, भरत भाई खिलाड़ी आहिनि। असांजो सेटिंग हलंदो तव्हां असांजा मनु भाई टीम वारा सब हेठियो जेके टी शर्टूं पातियूं अथव गुलाबी सावा गाढ़ा गुलाबी थी करे आया हेठियो। गिफ्ट पाण खे ॾियणी आहे। भाई वरी हिकु दफ़ो ठीक है। YouTube लाइव बंद करे छॾो। YouTube लाइव असां बंद कंदासीं छो त हुन में कॉपी भाई यानी प्रकाश भाई भी जुड़ी वेंदा गॾु। ओके हाणे जेका लास्ट फाइनल मैच हुई जंहिंजे करे मां ये चवंदुमि खटिया आहिनि शायदि असांजा जेका आहिनि मोनू भाई मामा मैन ऑफ द मैच फाइनल जा मोनू भाई मामा। पाछो न आवे भाई, पाछो न भाई बाल पाछो न पियो अचे, सची ॻाल्हि आहे। मूंखे ॿुधाइनि था अचो मोनू भाई। हा अलाए उहो आहे छा उहो ख़बर कान्हे, बाक़ी पाछो न आवे। अञा कुछ स्पेशल